अस्सलाम वालेकुम। मैं मर्सिडी मिठू अरवा बाला। मौजू कहानी जो नालो डप ऐं नुञ। डप जानी माली नुक़सान थियण, शराब, भउ, ख़ौफ़। नुञ जानी माली फ़ाइदो नफ़ो थियण, ढ जुञ, शराब। पाठ नंबर 40। हज़रत आसिया जो ॾिठो त ख़ुशि थी फ़िरौन वटि आई ऐं चयो त पंहिंजे ॿार लाइ दाई मिली वई आहे। ईअं थियो। फ़िरौन चयो दाई कहिड़ी जमात जी आहे त ॿार बि बनी इसराइल जो ऐं दाई बि बनी इसराइल जी, ईअं हरगिज़ नथो थी सघे। ईअं थियो। हज़रत आसिया चयो हिन ॿार खां तोखे ख़ौफ़ छो थो थिए? छो त इहो ॿारु तुंहिंजो पुटु आहे, तुंहिंजे ई गोद में वॾो थींदो। अहिड़ी तरह जूं ॻाल्हियूं ॿुधाए फ़िरौन खे संदसि राय तां फेराए छॾी ऐं फ़िरौन खे राज़ी कयईं। ईअं थियो। हज़रत मूसा अलैहिस्सलाम जे आल फ़िरौन में नशो निमाठी। ईअं थियो। हज़रत मूसा अलैहिस्सलाम उनजे माउ, उनजी भेण ऐं उन औरत निगहबानी करण वारे उन मामले खे पोशीदा रखियो। एसी ताईं जो हज़रत मूसा अलैहिस्सलाम जी माउ ऐं इहा औरत निगहबानी करण वारी इंतकाल करे वई। बनी इसराइल खे हज़रत मूसा अलैहिस्सलाम जी ख़बर कान हुई। उहे उन जी तलाश में हुया ऐं माण्हुनि खां पुछंदा पिया हुआ। ईअं थियो। फ़िरौन खे जॾहिं ख़बर पई त ही माण्हू उन फ़र्ज़ंद जी तलाश में आहिनि, ईअं थियो, उन्हनि खे वधीक तकलीफ़ूं ॾियणु लॻो। उन्हनि में जुदायूं विझी छॾियाईं ऐं मना कयाईं त हज़रत मूसा अलैहिस्सलाम जे ॿार खे केरु बि दरियाफ़्त न करे। ईअं थियो। न उनजे अचण जे बारे में ख़बर आणे। ईअं थियो। हिकु राति बनी इसराइल जा माण्हू चांदोकी राति में निकिरी आया। ईअं थियो। पंहिंजे हिकु पोड़े आलम वटि गॾु थिया जेको उन सहरा में रहंदो हुयो। उनखे चयाईं उन केतिरी शिदत सां असांखे तकलीफ़ूं आहिनि। ईअं थियो। जो कुझु असांखे मिलियो उहे सिर्फ़ु ख़बरूं, ॻाल्हियूं, वाइदा हुआ। ईअं थियो। केसीं ताईं असीं उन्हनि तकलीफ़ुनि में मुसीबत में हूंदासीं। ईअं थियो। उन पोड़े आलम चयो उन वक़्त ताईं उन्हनि तकलीफ़ुनि में हूंदासीं जेसीं ताईं ख़ुदा फ़र्ज़ंदाने लावी बिन यकूब मां उन फ़र्ज़ंद खे मोकिले। ईअं थियो। जंहिंजो नालो मूसा बिन इमरान हूंदो, उन जी गुफ़्तगू में मशग़ूल हुया। त ईअं थियो। हज़रत मूसा अलैहिस्सलाम हिकु उठ ते सुवार थियो आयो, उन्हनि वटि अची बीठो। सुवार थी आयो, अची उन्हनि वटि बीठो। उन पोड़े आलम पुछुसि त तुंहिंजो अलामतूं ॾिसी, उन जूं अलामतूं उन में ॾिसी जेके किताबनि में पढ़ियूं हुयूं। ईअं थियो। हज़रत मूसा अलैहिस्सलाम खे सुञाताईं ऐं नालो पुछियईं तुंहिंजो नालो छा आहे? ख़ुदा तो ते रहम करे। ईअं थियो। फरमायो हज़रत मूसा अलैहिस्सलाम उन आलम चयो कंहिंजो पुटु आहीं? फरमायो इमरान जो। ईअं थियो। इहो ॿुधी इहो पोड़ो आलम टिप ॾेई जल्दीअ में उथियो ऐं हज़रत मूसा अलैहिस्सलाम जिन जे हथ खे चुमी ॾिनाई। ईअं थियो। बनी इसराइल अलैहिस्सलाम जा माण्हू हज़रत मूसा अलैहिस्सलाम जे चो तरफ़ गॾु थी विया ऐं उन्हनि बि चुमियूं ॾियणु लॻा। ईअं थियो। उन्हनि माण्हुनि हज़रत मूसा अलैहिस्सलाम खे सुञातो ऐं हज़रत मूसा अलैहिस्सलाम उन्हनि माण्हुनि खे सुञातो। ईअं थियो। घणी मुदत खां पोइ हज़रत मूसा अलैहिस्सलाम हिकु ॾींहुं फ़िरौन जे शहर में दाख़िल थियो। घणी मुदत खां पोइ हज़रत मूसा अलैहिस्सलाम हिकु ॾींहुं फ़िरौन जे शहर में दाख़िल थियो। ॾिठईं त हज़रत मूसा अलैहिस्सलाम जिन जो हिकु शियो कुतुबी पाण में विढ़ी रहिया आहिनि। ईअं थियो। हज़रत मूसा जो शियो उन कुतुबी जे मुक़ाबिले उन लाइ मदद घुरी। ईअं थियो। हज़रत मूसा अलैहिस्सलाम उन कुतुबीअ खे सीने ते हठोयो, ॿियो कुतुबी किरी पियो, मरी वियो। अल्लाह रब्बुल आलमीन हज़रत मूसा अलैहिस्सलाम खे
जिस्म जी कुशादगी ऐं अज़मत हैबत ॾिनी, कुवत अता कई हुई, ईअं ॾियो। माण्हुनि पाण में ॻाल्हियूं कयूं, इहा ख़बर मशहूरु थी वई त हज़रत मूसा आल फ़िरौन जे हिकु मर्द खे मारे छॾियो, ईअं ॾियो। हज़रत मूसा अलैहिस्सलाम या राति ख़ौफ़ में गुज़ारी ऐं ख़बरुनि जे इंतज़ार में हुयो। सुबुह थियो त उन शख़्स वरी हज़रत मूसा अलैहिस्सलाम जिन खां मदद घुरी, ईअं ॾियो। हज़रत मूसा अलैहिस्सलाम जिन फरमायो, यकीनन तूं गुमराही ज़ाहिर करण वारो आहीं, ईअं ॾियो।